दोस्तों उम्मीद है तव्हां खुश हूंदो सदाई आबाद हुजो। दोस्तों तव्हां ख़बर है तो असांजे प्यारे दोस्त मोहतरम रुस्तम लख साहब हिकिड़ो वेब चैनल माय टीवी जे नाले सां लॉन्च कयो आहे, जेका हिकु बहितरीनु प्रोडक्शन आहे। ऐं उम्मीद थो करियां त रुस्तम लख साहब जेको आहे सो पंहिंजे प्रोडक्शन जे ज़रिए पंहिंजे चैनल जे ज़रिए सिंध जी मौसीक़ी उहा जदीद हुजे, क़दीम हुजे, लोक हुजे, क्लासिकल हुजे, थोड़े म्यूज़िशियन्स हुजनि, उन्हनि खे बहितर तरीक़े सां प्रोमोट कंदो। ऐं आल सिंध संगीतकार एसोसिएशन जे सभिनि लाॻापियल दोस्तनि खे थोरे सिंध में ॿिया जेके बि सीनियर ऐं जूनियर रागी ऐं फन सां वास्तो आहे जिन जो उहे बराए महिरबानी पंहिंजो पाण खे प्रोमोट करण जे लाइ माय टीवी चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं पंहिंजे पाण खे रजिस्टर कराइनि ऐं रुस्तम लख सां राब्ते में अची करे बहितरीनु पंहिंजे प्रोडक्शन में कमु कनि। वॾी महिरबानी अव्हांजो थोराइतो दुआगो अब्दुल गफूर सुमरो, चेयरमैन आल सिंध संगीतकार एसोसिएशन। थैंक यू सो मच।